अंदर मुख्तलिफ फंदन का थी करे पुरस्कार पहली हमारे 2022 थे निकरंदड़ी अजीम शान सलाम पाकिस्तान सारे ये वतन अजीज़ के तहफ़्फ़ुज़ के लाए ऐं पाकिस्तान की सलामती जा इदारा पाक फौज उन्हनि खे असां यकीन दहानी ॾियारियूं था त असां हिन वतन अज़ीज़ सां मुहबत कंदड़ आहियूं ऐं असांजे अकाबिरीन खां असांजी क़यादत खां असांखे हिन वतन अज़ीज़ जे तहफ़्फ़ुज़ जो सबबु हर वक़्तु मिलंदो रहियो आहे। अॼु असां ही जुलूस कढी करे असां हिन ॻाल्हि ते फ़ख़्रु कयूं था त असां हिकु पाकिस्तानी आहियूं, असां हिकु अज़ीम ख़िते में रही रहिया आहियूं ऐं जंहिं ख़िते मुल्क पाकिस्तान में रहूं था इन जो तहफ़्फ़ुज़ असां ऐं हर हाल में इंशाअल्लाह पाकिस्तान जो तहफ़्फ़ुज़ कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये अहले सुन्नत वल जमात की तरफा सालाना जो जमात की मुनासिबत जिनमें असांजा जमात जी तमाम शहर जा सियासी मज़हबी अखबारनि में वॾी तादाद में शिरकत ॾिनो आहे। असां अहले सुन्नत वल जमात जे प्लेटफॉर्म खां पाक फौज खे इहो यकीन ॾियारी था करायूं त असां अहले सुन्नत वल जमात जा जेके बि असां दोस्त आहियूं असां हर ॾुखे घड़ी में त असां गॾु आहियूं ऐं असांखे फ़ख़ुरु आहे त असां मुस्लमान आहियूं ऐं पाकिस्तान जहिड़े धरतीअ ते असां पैदा थिया आहियूं। असां ख़ुशि नसीब आहियूं त असांखे पंहिंजो पाकिस्तान मुल्क मिलियो। उन्हनि माण्हुनि खां पुछा कयो जंहिंखे पंहिंजो मुल्क न आहे, पंहिंजो वतन न आहे, ग़रीब मिस्कीन परेशान आहिनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांखे पंहिंजो वतन आहे ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां क़यामत ताईं पाकिस्तान जे फ़ौज सां पाकिस्तान जे इदारनि सां हर हमेशह